पासे वहां के अपडेट कयूं सखर में शिकारपुर में अगवा थियल ट्रेन मुखबिन के बाजियाब कराइण जी दावा। बाजियाब थियलन में मुनीर मीराणी, अली बख्श विरोही और इमरान मीराणी शामिल हैं। 14 ॾींहं अॻु धाड़ेलन मुखबिन के मजदूरीअ लाइ घुराए अगवा कयो हो। SSP सिखर जो चवण है कचे में कार्रवाई करे मुखबिन के बाजियाब करायो है। SSP सिखर अमजद शेख जो चवण है। तफ़सील मालूम कंदासीं मोरड़ो महर खां। जी मोरड़ो, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील है? जी बिल्कुल, सखर पुलिस शिकारपुर में अगवा थियल टिन मुखबिन के कचेवार इलाके में बाजियाब कराने की दावा की है। SSP अमजद शेख जो चवण है तो 14 ॾींहं अॻु मिसराणी जतोई गैंग के धाड़ेलन जो है मुखबिन के मजदूरी के लिए धोखे दोस्तां जो है शिकारपुर में सखर के कचेवार इलाके में घुरायो वियो हो। उन खां पोइ मुखबिन के जो है धाड़ेलन की तरफा कैद करे रखियो वियो हो। उन्हनि के गुच्छो इतला मिलियो। उन खां पोइ जो है अलफ कचेवार इलाके में कार्रवाई करे टिन मुखबिन के बाजियाब करायो वियो है। SSP अमजद शेख मूजिब बाजियाब करायल मुखबिन में मुनीर मीराणी, अली बख्श बिरोही, इमरान मीराणी जेके आहिनि उहे शामिल आहिनि। SSP जो चवण है तो धाड़ेलन के खिलाफ जो कचेवार इलाके में इन वक्त भी जो है ऑपरेशन जारी है, पर टिन मुखबिन के हिफाजत से बाजियाब करायो वियो है। बाजियाब करायल मुखबिन के वारसन हवाले किया वियो है। 14 ॾींहंनि ताईं मुखबी जेके आहिनि उहे धाड़ेलन जे कैद में हुआ। जॾहिं उहे बाजियाब थिया आहिनि, घर पहुता आहिनि, तो उन खां पोइ उन्हनि जे घर में जेको रोजराड़े वारो माहौल हो उहो ख़ुशीअ में तब्दील थी वियो आहे। जी मेहरबानी अवां जी।